पाने बाग पाना तो क्यों ये थी सके तो सारंग खान कदे भी हुन के माफ न कंदुसि। पुत्र मोटी आए वे बाबा वे जी बाबा ममोटी है इस पर छा खैर ताए पुत्र हाँ बाबा खैर इतना है शहबाज जो बाहर बादल अगवाते हो छा तोखे कहीं चयो साबिर खान बाबा मां बाने बुधियो पे अचा पुत्र शहबाज भी गरीबन के घटि इजाफ न आहिनि ॾिना जो शहबाज जो घर सलामत रहंदो पुत्र। बाबा तव्हां भी पंहिंजे भाणेजे जे मथां एॾा नाराज़ आहियो। ही शहर उन्हीं मूंखे एॾा दुख ॾिना आहिनि जो शहबाज जा दुख अञा मुंहिंजी दिलि मथां ताज़ा आहिनि। बाबा जन जा दुख मां खे मिलियल आहिनि उहे बि पंहिंजा रावा न आहिनि। बाबा चांहि पीअंदो चांहि मां ठाहे अचां पर दुख त तव्हांखे चंगेज़ जो बि मिलियल हूंदो। चंगेज़ त मुंहिंजे दिलि जो टुकड़ो आहे बाबा भाटियो न पर हू मूंखे भैरन जी नज़र ईंदो आहे। बाबा चंगेज़ जहिड़ा पुट रब मुक़दर वारनि खे ॾींदो आहे। चंगेज़ जे हिकु क़दम मां ॿ क़दम निकिरंदा आहिनि। अल्लाह पाक हुनखे हयाती ॾींदो। बाबा साईं खबर पई आहे त तव्हां जा हरी तव्हां खां बगावत था करनि तो भी आस्ते आस्ते बाबा साईं छाथो बकीड़े कमदार नी मिहार के खुट्टी खई आचा मूसा बगावत जो सोचो थस उनखे खबर ना है शहबाज जड़े परवाज कंदो है न त चंगन भलन जा होश उडामी वेंदा आहिनि उडामी। ता साईं मिहार वनी चंगेज खान सां हथ मिलायो आहे। ना दोदा खान ना मिहार ये कॾहिं भी नथो करे सके छो त मिहार मुझे गोठ जो आहे। जे कॾहिं उन या हरकत कई त उनखे मां पूरो कंदुसि मां कमदार वञ वञी नी मिहार सां मिली अच ॾिस त इहो कंहिंसां मिले थो ऐं कंहिंसां न। वञ जी बादशाही जो खैर सदाई खैर। खैर हूंदी नवाब अॼु कीअं भुलिजी पियो रस अवां जे भाव बादल जो अगवा जो ॿुधी सोचुम त पक करे अचां। हा नवाब बादल अगवा थियो आहे पर इनखे अगवा करण वारा ॿधुर आहिनि ॿ आलम खान ऐं चंगेज़ खान खां ॿाहिरि इहो बादल खान न आहे। हा नवाब ॿियो दुश्मन असांजो मामो गुलाब पियो आहे उन वटि बि थी सघे थो। बादल कंहिं वटि बि हुजे ऐं किथे बि हुजे ही नवाब हुनखे हथ करे ईंदो ऐं अवां सब्र सां वेही इंतज़ार कयो। ॿिनि ॾींहंनि जे अंदरि बादल अवां वटि हूंदो। न नवाब न इहो बादल तोखे हथ कोन ईंदो तूं खा मखा इहो टाइम पंहिंजो ज़ाया न कर। ठीकु आहे रस मुंहिंजा साथी मुंहिंजे इंतज़ार में हूंदा त मुंहिंजी ज़रूरत पई त मूंखे कॉल करे वठिजांइ। ख़ुदा हाफ़िज़। सलाह कंदो सरदार खैर सां अची वेंदो।
अरबाब 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 मुझे दोस्त अरबाब क्या मेरे कहाँ के अरबाब सरदार मुखे कसम है परवरदिगार जो महान सूबेदार सचुअ जो जेकरे बच्चो बच्चो न कुठो त मुझो नालो भी नवाब ना है नवाब न नेकी न सवाब रुगो अज़ाब है अज़ाब बाबा साईं तव्हां जे खुशखबरी आंदी आहे सो बि बड़को करे जड़ी खुशखबरी कंदार किथे शहबाज मौत ना है न बाबा न नवाब जा साथी सूबेदार सचल मारे छॾिया आहिनि तमाम सुठो तो कंदार यो नवाब बड़ो पाण के बादशाह तो समझे मुझे अॻियां आकड़ करे तो घुमे उतर जेकर नवाब के आकड़ आए ओन नवाब के खणी खंभे मुझे कदमन में उछलींदुस जॾहिं गिदड़ जो मौत थींदो आहे तू शहर जो रुख कंदो आहे जो नवाब थियो हाणे अकेलो हू मूं तरफ़ ज़रूर ईंदो अदा साईं नवाब शहबाज खान सां हथ मिलाईंदो वैसे जेकर शहबाज वटि नवाब वेंदो ॾाढो सुठो थींदो छो त ही सुल्तान उनखे ओतो खंभे खणी ईंदो बाबा साईं सम्झां थो सुल्तान तव्हां खां वधीक नवाब ते ॾमिरियल आहे कंदार सुल्तान मुझो यार आहे यार ए मुझो यार हमेशा मुझे दुश्मन मथा ॾमिरियल आहे पर सिर्फ या पक पे नवाब किथे तो और इस नवाब ये तो हमदार अदा साईं बादल खान जो छा सोचो तो खान छा वरी छा जो कयूं था बादल खान के पूरो अदा साईं ये करण सां गोठण खे ख़बर पइजी वेंदी मीर खान यो इंतजाम भी चंगेज खान वारन करदासी बाबा केड़े सोचन में घुमन पुट सोचूं त हजार आहिनि पर सोच हिकु चंगेज़ खान जी आहे बाबा चंगेज खान सब कुछ गलत तो करे इहो त हुनजो मामलो आहे यार पुट मूं ॻाल्हि बि कई पर तूं सम्झे कोन बाबा गाल खोले कर ही पंहिंजो घर आहे हिते कोई भी ना आहे भी शेर तूं चंगे जी मंगा ही पर चंगे वते तो नागन जी पेरन में हथ विझंदो पता हूं नुक़सान न कराए वञे बाबा सौट तो आयो तव्हां मूंखे डाज में रखियो ख़बर ना आयल छो पुट मूं हुनखे डाज में रखियो जीअं फ़ैसिलो थी वञे पर ॻाल्हि घाटे खां वधंदो थो वञे बाबा हाणे छा सोचियो थो पर अॼु कयां थो चंगेज़ ते फोन हू अचे धी शहर सां लाऊं लहे बाबा इहो ई त मसलो आहे तूं चंगेज़ सां फोन ते ॻाल्हाए मने शहबाज खान सां हथ मिलाए शहबाज सां हथ मिलाइजा न पर हाणे चंगेज़ खे शादी करणी पवंदी ठीक है बाबा जी हमारी मर्जी
हथ रख कुरान ते ढोल सजा मेरे प्यार दा तख्ता चा छोड़ी मेरे प्यार दे बल दे दीवे को एक पल दे विच विसमा छोड़ी लाया ससी को जिवेदा के चे वे सजना मैं कुए तू लादा छोड़ी नी बेदिल अज तक जुल्म दिठा जिड़ा मैं ते जुल्म वसा छोड़ी ते दर्द दिता मैं चुमचाया विच साह समागी वतदा ते दुख दिते मैं चुप किते सब लुक लुकाई वतदा बारूद भरल ते बम दिता मैं छाती लाई वतदा मैं हर थी सीने ठ धमाका मैं सिर सहाई वतदा सरकार कहते कोई कनक दे चबदाने असा दिला दे छदिया तेरे दिल दिया रब जाने आशिक देते अपने महबूब कहते हे नंढड़ी उम्र में सूरज ना की वाह जो मुसा प्यार कई वाह जो मुसा प्यार कई खुशियों हार सिंगार चिना दी वाह जो मुसा प्यार कई वाह जो मुसा प्यार कई नंढड़ी उम्र में सूरज ना थी वाह जो मुसा प्यार कई वाह जो मुसा प्यार कई थी घावत गिर में रण भरे थी बाहे अंदर में देई छड़िया थी घावत गिर में रण भरे थी बाहे अंदर में रक्त जा गोढ़ा ही नेर ना थी वाह जो मुसा प्यार गई वाह जो मुसा प्यार गई खुशियों हार सिंगार छिना थी वाह जो मुसा प्यार गई वाह जो मुसा प्यार गई मुझी उम्मीदन जो कातिलवा बेवफा बेर हम संग दिलवा
तेरे के खुशखबरी ॿुधाईंदुसि। कहिड़ी ख़ुशख़बरी? बाबा साईं चंगेज़ खान वॾा प्रोग्राम ठाता अथसि बाबा हे कलाम ओ त मूंखे ॿेड़ी कावड़ अची वई मां कलाम कोन ॿुधुसि बाबा साईं। अरे इहा ॻाल्हि सचा? बाबा हनी नूर भटारे जो कसम आहे मां सच थो चवां बाबा साईं। अरे पोइ ॾिसो छा था खणो हथियार हिन शादीअ खे बर्बादीअ में था मिलायूं। अचो तुझे फिक्र में फेरा की सड़ी लो फकीर मोहम्मद है उजड़ी लो। तुझे फिक्र में फेरा की सड़ी लो फकीर मोहम्मद है उजड़ी लो। लोढ़े छड़िया मुझा सब सपना दी वाह जो मुसा प्यार कई वाह जो मुसा प्यार कई नंढड़ी उम्र में सूरज ना थी वाह जो मुसा प्यार कई वाह जो मुसा प्यार कई खुशियों हार सिंगार छिना थी वाह जो मुसा प्यार कई वाह जो मुसा प्यार कई। अरे यहाँ से घोड़ा अड़े शाबाश खन्नो मुड़े मारे। आलम खान खण पंहिंजे भाउ खे रिलीअ में वेढ़े छॾे।
अदा शहबाज मां तुझे अॻियां हथ थी जोड़ियां चंगेज़ खे ज़िंदा छॾ हू मुंहिंजी मोहबत आहे मुंहिंजा मिठा मुंहिंजा मिठा मुंहिंजा मिठा मुंहिंजा मिठा मुंहिंजा मिठा कयो मूं कहिड़ो तुंहिंजो कसूर